भिरियासिटी वेझो कज़ाक बिरादरी जे 6 घरनि खे बाहि लॻी वई, अल्ह तल सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड अमले ऐं ॻोठाणनि गॾिजी बाहि ते ज़ाब्तो आंदो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठियल चूंडियल नुमाइंदा ऐं सरहदी वारा सहायता कनि। मुतासिरनि इहा अपील कई आहे। भिरियासिटी वेझो कज़ाक बिरादरी जे 6 घरनि खे बाहि लॻी वई, अल्ह तल सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड अमले ऐं ॻोठाणनि गॾिजी बाहि ते ज़ाब्तो आंदो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठियल आहिनि। चूंडियल नुमाइंदा ऐं सरहदी वारा सहायता कनि। मुतासिरनि पारां अपील कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार खां। जी राणा अब्दुल सत्तार, कहिड़ा तफ़सील आहिनि बाहि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, भिरियासिटी भरिसां ॻोठ परियल नाइट में कज़ाक बिरादरी जे 6 पोरियतनि सुल्तान कज़ाक, मुंगियो कज़ाक, ॾाॾो कज़ाक, हमीद कज़ाक, तोतो कज़ाक ऐं मुबारक कज़ाक जे घरनि खे राति देर सां ओचितो घरनि जे लोड़े मां बाहि लॻण सबबि जेका तेज़ बाहि जे शोलनि ॾिसंदे ॾिसंदे पोरियतनि जे घरनि खे वकोड़े साड़े रख करे छॾियो आहे। जॾहिं त पोरियतनि जे घरनि जे अंदरि पियल क़ीमती सामान, रोक रक़म, सोना ज़ेवर, अनाज, हंध, खटूं, बिस्तरा ऐं चौपाई माल जो वथाड़ बि जेको आहे उहो सड़ी रख थी विया आहिनि। ॿिए पासे ॻोठाणनि जी रड़ियुनि ते ऐं इतलाह ते भिरियासिटी मां फायर ब्रिगेड अमले ऐं भरपासे जे सवे ॻोठाणनि पहुची जेको आहे पंहिंजी मदद पाण त जेको आहे बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशि कई आहे। जॾहिं त बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गाइण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में बाहि मुतासिरनि ॿुधायो त राति देर सां जेको आहे असां घरनि अंदरि सुता पियासीं त घर जे लोड़े खे जेको आहे बाहि लॻी, जंहिंखां तेज़ हवा सबबि जेको आहे बाहि जा शोला जेके आहिनि उहे तमामु घणा तेज़ हुया, जंहिं सबबि असांजा 6 पोरियतनि जा घर जेके आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि। ऐं हिननि जेका आहे ज़िले इंतिज़ामिया, इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि ऐं ॿियनि खां वसवारनि खां अपील कंदे घुर कई आहे। ठीकु आहे राणा अब्दुल सत्तार, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।